नाज़रीन अवां खे अहम ख़बर खां आगाह कंदा हलूं त सिंध हुकूमत कराची वासियुनि खे ख़ुशख़बरी ॾींदे शाहराह भुट्टो खे हलंदड़ महीने खोलण जो ऐलान कयो आहे। सीनियर सूबाई वज़ीर शर्जील इनाम अहमद चयो आहे त शाहराह भुट्टो खे अवाम जी सहूलत लाइ खोलियो वेंदो। शाहराह भुट्टो शहर खे डायरेक्ट M9 मोटरवे सां मिलाईंदो। कराची में प्रेस कॉन्फ्रेंस कंदे सीनियर सूबाई वज़ीर शर्जील इनाम अहमद चयो आहे त कराची पोर्ट खां क़यूमाबाद ताईं एक नओं रोड ठाहियो वेंदो। कोशिश आहे कराची में हलंदड़ मेगा प्रोजेक्ट जल्द मुकम्मल थियनि। शर्जील मेमन जो चवणु हो त मंशात सभ खां वॾी लानत आहे। हिक मंशात फ़रोश औरत खे गिरफ़्तार कयो वियो आहे। मंशात फ़रोश औरत जी गिरफ़्तारीअ ते इदारनि जी हौसला अफ़ज़ाई थियणु घुरिजे। नाज़रीन अवां खे हिकु भेरो ॿीहर अहम ख़बर खां आगाह कंदा हलूं त सिंध हुकूमत कराची वासियुनि खे ख़ुशख़बरी ॾींदे शाहराह भुट्टो खे हलंदड़ महीने खोलण जो ऐलान कयो आहे। सीनियर सूबाई वज़ीर शर्जील इनाम अहमद चयो आहे त शाहराह भुट्टो खे अवाम जी सहूलत लाइ खोलियो वेंदो। शाहराह भुट्टो शहर खे डायरेक्ट M9 मोटरवे सां मिलाईंदो। कराची में प्रेस कॉन्फ्रेंस कंदे सीनियर सूबाई वज़ीर शर्जील इनाम अहमद वधीक चयो आहे त कराची पोर्ट खां क़यूमाबाद ताईं एक नओं रोड ठाहियो वेंदो। कोशिश आहे कराची में हलंदड़ मेगा प्रोजेक्ट जल्द मुकम्मल थियनि। शर्जील मेमन जो चवणु हो त मंशात सभ खां वॾी लानत आहे। हिक मंशात फ़रोश औरत खे गिरफ़्तार कयो वियो आहे। मंशात फ़रोश औरत जी गिरफ़्तारीअ ते इदारनि जी हौसला अफ़ज़ाई थियणु घुरिजे।